अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी आहे जेको अॼु तव्हां वीडियो रिकॉर्ड करे रहिया आहियूं। इहो इन जे बारे में जो अॻु में असां हिकिड़ो वीडियो रिकॉर्ड कयो हुयो, जेको पीउ माउ जूं जेके नाफ़रमान छोकिरियूं जेके हली थी वञनि प्यार परणागण थियूं। हाणे ॻाल्हि हुन ते काफ़ी दोस्तनि ने मैसेज मोकिलिया हुया त असलम भाई तव्हां सिर्फ़ु उनजी छोकिरियुनि ॾोह था ॾियो पर पीउ माउ खे बि कुझु हिदायत कयो। हाणे ॻाल्हि हीअं आहे, अगरि असांजे मुआशिरे में जेको निंड पिण जेके मङणा कंदा आहिनि, पहिरियों पहिरियों त नुक़सानु इहो ई थींदो आहे वॾो असां वटि। अहिड़ा हालात तॾहिं पैदा थींदा आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि, असां छोकिरनि खां पुछा कंदा आहियूं त अबा तोखे कहिड़ी छोकिरी वठी ॾियूं, तोखे फलाणी छोकिरी वणे थी या नथी वणे। हिकिड़ा इहे मसइला पैदा थींदा आहिनि। जॾहिं छोकिरनि खां पुछा कनि था त घटि में घटि पीउ माउ जो फर्ज़ु आहे त छोकिरी खां बि त पुछा कनि त धीउ तोखे तुंहिंजी मर्ज़ी छा आहे। असां फिलहाल रिश्तो कयूं था त तुंहिंजी मर्ज़ी छा आहे, कयूं या न कयूं। घटि में घटि उन खां बि त इहो राज़ पुछा कजे भला हुनखे बि साह आहे, सॼी ज़िंदगी हुनखे बि त गुज़ारणी आहे। ईअं त न आहे हिकिड़ी सुहिणी ठाउकी छोकिरी आहे, सुलझियल छोकिरी आहे, समझदार आहे, ऐं हिकिड़े तव्हां हिकिड़े लावती नशाई खे वञी ॾेई छॾियो ॿार हल हिन करे ॾियूं था त पोइ हाणे हुनजी दिलि त न कढंदी वञे त थी सघे थो त उहो ॿियो ज़रूरु क़दम खणंदी। ॿियो जेको क़दम खणंदी उहो वरी गुनाह की ते थींदो, माउ पीउ ते थींदो, भाइरनि ते थींदो। उनजो फर्ज़ु आहे न घटि में घटि पुछा कर। जॾहिं छोकिरो पंहिंजी पसंदि ते शादी करे सघे थो त एतिरो माउ पीउ जो फर्ज़ु आहे त छोकिरी खां पुछा कनि। भला पुछा करण में छा आहे, हुनखां पुछा कनि त तुंहिंजी मर्ज़ी छा आहे। वरी ॿी ॻाल्हि, हुते अॻिलो बि घरु ॾिसिजे त अॻिलो घरु कीअं आहे। पोइ हाणे गुरबत या पैसो इहो हिकिड़ो अलाह हथ में आहे। उन लाइ मां कुझु नथो करे सघां, उन पीउ मां कुझु न, पर घटि में घटि माना अहिड़ो छोकिरो हुजे जंहिंजी जीस सां मिले, त हम उमिरि हुजे या भली उमिरि थोरी घणी वॾी हुजे पर पोइ बि छोकिरी खां पुछा कजे त छोकिरी सुखी थींदी हिते। पोइ हाणे वधीक त जेका बि क़िस्म छोकिरी हूंदी उहा अलाह हथ में आहे। पर घटि में घटि माण्हू ॾिसी वियासीं त जीअं कंहिं पुछा कयूं त भाउ तुंहिंजो नालो छा आहे, जीअं अलाह बचायो, जी कमु कहिड़ो कंदो आहे, जी नांगनि जे ॿिरनि में हणंदो आहे, जी भाउ तोखे बि अलाह न बचायो। हाणे ईअं त न आहे, ॾिसी वियासीं हिकिड़ो छोकिरी खे कंहिं खूह में उछले, पोइ चवंदा भाउ हाणे इहो लिखियो ईअं हुयुसि, अब लिखियो इहो कीअं हुयुसि, हे त तव्हां पाण ई आहे। लिखियो ईअं आहे, अलाह ताला इंसान खे अशरफल मखलूकात कयो, यानी की तव्हां फ़ैसिला पंहिंजा पाण कयो। हे तव्हांजा रस्ता अथव, ॾोह जा, गुनाह जा, सवाब जा, इहे रस्ता अथव। तव्हां पंहिंजो पाण हाणे पंहिंजा फ़ैसिला पाण कयो। त घटि में घटि माउ पीउ खे बि सोचणु खपे। हे असां सां जेको मिलणु आयो आहे अब्दुल गफ़ार, हे मौलवी साहिबु आहे, वधीक वरी हिन खां ई पुछा कंदासीं, जेको वरी हे ॿुधाईंदो तव्हांखे हदीस मो क़ुर मो। तव्हां ॿुधो, अगरि कंहिंखे सही लॻे त ठीकु आहे, लाइक ऐं शेयर कजो। अगरि कंहिं सही न लॻे उन लाइ असां तव्हां खां माज़रत घुरंदासीं। अब्दुल गफ़ार, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। जीअं त इहे काफ़ी केसिस असांजी सिंध में हिन महिल हली रहिया आहिनि, हज़ारे लखे केसिस जेके भॼी पढ़णो कनि था, न उन्हनि खे शरीयत जी ख़बर आहे, न को शरीयत जो उन जी ॻाल्हि आहे। पंज उलमान खां को मशवरो पुछनि था त असां हे कमु खणूं या न कयूं। त इन जे लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे त जेको पंहिंजे पीउ माउ जी इजाज़त खां बग़ैर औरत निकाह करे थी त टे मतवा फ़िक्र, इमाम शाफ़ई, इमाम मालिकी, इमाम हम्बली, उन्हनि जे फ़तवा जे मुताबिक़ हराम आहे, इहो क़तई निकाह न आहे। अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह उहो जाइज़ करार ॾिए थो, उहो बि दलीलनि सां जाइज़ करार ॾिए थो। ईअं जाइज़ करार नथो ॾिए जेको माउ जे इज़न खां बग़ैर औरत भॼी शादी थी करे। त उन जे लाइ शराइत शरीयत में ॾिना आहिनि त उन जो हमपले हिकु ई क़बीले सां, मर्द हुजे औरत हुजे, हिकु ई क़बीले सां उहो निकाह करे, उनजो निकाह सही आहे। ॿी शराइत उहा त औरत अगरि पैसे वारी आहे त पैसे वारो को हुजे, उनजे हमपला हुजे। छा आहे जो सुभाणे उनजे माउ पीउ खे केरु तानो न हणे त तुआरी धीउ कंहिं ग़रीब सां या मिसकीन सां या अहिड़े सां माना हिकिड़ो निकाह कयो आहे त इन हिसाब सां बि उहो जाइज़ आहे। टियों इहो मसइलो त उन मर्द जो शरीयती सिस्टम ॾिसिजे त छा उहो मुस्लमान आहे, जाके उन में क्वालिटियूं आहिनि अहिड़ियूं शरीयत वारियूं त उन सां निकाह करे। बाक़ी जो के दौर में अलाह माफ़ करे, अलाह हर माउ पीउ जी नियाणियुनि खे इज़त आबरू जी हिफ़ाज़त करे ऐं उन्हनि खे हया जो पर्दे जो रखण जो तौफ़ीक़ ॾिए। त जेको बि ॾिस 5 ॾींहं 6 ॾींहं दोस्ती जो सिस्टम थिए थो 6 ॾींहं कोर्ट में, वरी उहो ई मूंखे अफ़सोस हिन ॻाल्हि ते आहे, सॼी ज़िंदगी जीअं माउ पीउ निपाए उन नियाणी खे वॾो कयो, सुभाणे उहा ई अॼु चए थी मूंखे माउ पीउ खां ख़तरो आहे। छा माउ पीउ तुंहिंजे इन लाइ निपायो आहे त तोखे सुभाणे माज़अल्लाह मारिन या को तोखे कोन, पर तुंहिंजो क़दम बि पंहिंजो ॾिस त तूं वॾी तूं थी, हीअं तो ते केतिरी तकलीफ़ूं माउ पीउ काटियूं आहिनि। त उनखे बि ॾिस त तुंहिंजी माउ पीउ जी दिलि में छा गुज़रंदी जॾहिं उनखे ख़बर पवंदी त तुंहिंजी धीउ भॼी वई आहे। त उनखे एतिरो त दिलि में
चवां छा थो त एतिरो उनखे थींदो जो ज़मीन फाटे हो अंदरि घिड़ी वञनि, एॾो उन्हनि जे लाइ मक़ाम आहे बुढ़ी मरण जो त कुझु ख़ौफ़े ख़ुदा कयो, माउ पीउ जी इज़त आबरू जी ख़्यालु कयो। हिकिड़े ऐं हज़ारे केसिस अहिड़ा आहिनि जेके निकाह कनि था, ॿिए टे ॾींहं अलाह माफ़ करे उन्हनि खे प्रेगनेंट करे उन्हनि औरतुनि खां हथ कढी भॼी हलिया था वञनि, के त उहे नियाणियुनि खे खपाए ॿिए कंहिंखे पैसनि ते ॾेई था छॾनि। त ख़ुदारा इन फेल मां इन अमल खां बचो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे, अन निकाह मिन सुन्नती, निकाह मुंहिंजी सुन्नत आहे, पर उनखे सुन्नत जे तरीक़े सां निकाह खे हल कयो। अगरि तव्हांजी कंहिंसां दिलि आहे औरत सां या औरत जी मर्द सां दिलि आहे त तव्हांखे ख़ुदारा शरीयत जो अहिड़ो सिस्टम आहे। अमा खदीजतुल कुबरा नबी साईं सां लव मैरिज कई, सम्झे न, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हुनजी मोहबत थी, नबी साईं जे निकाह जो पैगाम मोकिली त उहो निकाह थियो। तव्हांखे इख़्तियार आहे, पंहिंजी लव मैरिज करे था सघो, पर उहे शरीयत जी हुदूद आहिनि। तव्हांखे अगरि का औरत पसंदि आहे, तव्हां कसीर तादाद में एतिरो कयो जो पंहिंजे पीउ माउ खे राग़िब करे नियाणी जे घर मोकिलियो, तव्हां रिश्तो घुरो। अगरि तव्हांखे रिश्तो न मिले पोइ बि तव्हां अहिड़ो क़दम खणण त सही न आहे, पर पोइ बि तव्हां खणो, न पुछा न गुछा न छा, नियाणी खे बि इहो हक़ु आहे। जेकी माउ पीउ तुंहिंजी मोहबत में एतिरो त उन्हनि सां उन्हनि जी तोसां मोहबत आहे जो तुंहिंजे करे अलाए छा बि करे सघंदा। अगरि तूं उन्हनि खे मिर्थ इलाज करे, माउ पीउ तुंहिंजा राज़ी बि थी वेंदा इन रिश्ते जे लाइ, अगरि तूं कोशिशि करीं त। मसलन त इहो ख़ुदारा इहो सोचो, इहो क़यामत जे ॾींहुं पुछा थींदी। हिन महिल का अगरि तव्हां जेके भॼी था वञो, तव्हांखे अलाह नियाणी ॾे, अगरि उहो क़दम खणे त तव्हांजो रिए के इन में छा हूंदो? छा तव्हांजी इहा गैरत गवारा कंदी त असांजी धीउ वॾी थी ऐं कंहिंसां गैर महरम मर्द सां भॼी वञे असांजी इजाज़त जे बग़ैर निकाह करे? त ख़ुदारा इन ॻाल्हि खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दौरे मुबारक में नियाणियुनि खे माण्हू ज़िंदा पूरींदा हुया। त इन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बरकत सां तव्हांखे एॾी इज़त मिली, एॾो मर्तबो मिलियो, एॾो शान मिलियो, तव्हां पंहिंजे शान खे सुञाणियो। सुभाणे इहो न थिए जो सुभाणे चवंदा अॼोके दौर में ख़ुदारा मुंहिंजे ज़हन मुताबिक़ त अॼोके दौर में माण्हू दुआ इहा था घुरनि, अलाह असांखे नियाणी न ॾे। छाजे लाइ? ॾिसनि था नियाणियुनि जा करतूत अॼोके दौर में। पंहिंजे सिर जी दुआ आहे अलाह हर मुस्लमान जी नियाणी जी इज़त आबरू जी हिफ़ाज़त करे, अलाह उनखे हया गैरत वारो पर्दो ॾे। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। तो ॻाल्हि ईअं तव्हां ॿुधियूं, वधी सही ॻाल्हियूं ॿुधव त घटि में घटि एतिरो ख़्यालु करणु खपे माउ पीउ खे बि ऐं उन्हनि जी औलाद खे बि। हर मूं जल्दी में अहिड़ा क़दम रखनि। काफ़ी मारिठियूं औरतूं जेके कराची में ईअं रुलंदियूं थियूं वतनि, सिर्फ़ु कीअं उन्हनि घणा माण्हू खणी वञी इस्तेमालु करे महीनो ॿ महीना वरी उन्हनि खे उते होटल में फिटी करे भॼी हलिया था वञनि। काफ़ी केस असांजे सिंध में बि थिया आहिनि, अहिड़ा पंजाब में बि थिया आहिनि अहिड़ा ई केस। त मां दादूअ में हिकिड़ो केस ईअं थियो त स्टाफ ते माई को सोन दोन सभु कुझु वठी उते हुनजे बीह हिते, त मां चवां थो वञी हिकिड़े दोस्त खे वठी आयो, हुनखे वठी वञी पाण इस्तेमालु कयईं 8-10 ॾींहं, वरी हिकिड़े दोस्त खे उन इस्तेमालु कयोसीं, उन खां पोइ वठी अची हिकिड़े स्टाफ ते फिटी करे उतां हलियो वियुसि। काफ़ी ईअं बि थींदो आहे, हुनखे चवंदा आहिनि पंहिंजो घर जो सोन दोन पैसा ॾोकड़ सभु मेड़े अचु, हली प्यारे हली पढ़णो पिया था, प्यारे पढ़णो था कयूं। सो काफ़ी इहे धोखा बि थियनि था। इहे इन करे धोखा थींदा आहिनि जो जेके छोकिरियूं हूंदियूं आहिनि उहे हुननि खे न ॼाणनि न सुञाणनि, न हुनजी का ख़बर ई का पवंदी, बसि ईअं हुनजी मिठड़ी ज़बान जूं ॻाल्हियूं ॿुधी उन ते एतबार करे सॼे घर खे ॿुहारी वरी भॼंदी। पोइ हिते ॾिसनि कोन थियूं त मां पोइ हिते छा छॾियो वञा थी ऐं मां छा कयो वञा थी, इहा सोच पोइ न आहिनि कंदियूं। सो दोस्तो हाणे अगरि इहे ॻाल्हियूं कंदा आहिनि त मां वीडियो वॾो थी वेंदो। हे अब्दुल गफ़ार असांजो वीडियो ॾिठो हुयो, पोइ आयो हिते असां तव्हांखे मिलियो हिते, वरी इन बारे में तव्हांखे ॿुधाई। तव्हां सभिनी वॾी महिरबानी, अलाह तव्हांखे ख़ुशि रखंदो। अगरि जे वीडियो सही आहे त लाइक कमेंट शेयर कजो। अगरि जे तव्हांखे मां मुंहिंजी ॻाल्हि का बुरी लॻी या का दिलि आज़ारी थी त मां उनजे लाइ माज़रत ख़्वाह, मूंखे माफ़ु कजो। अलाह तव्हांखे ख़ुशि रखंदो। कमेंट में लाज़मी राय ॾिजो पंहिंजी, त छा असां इन ॻाल्हि ते सही आहियूं या ग़लति आहियूं, इहे कमेंट में लाज़मी राय ॾिजो। अलाह तव्हांखे ख़ुशि रखंदो। मुंहिंजी ज़ाती इहा तव्हांखे राय आहे त अगरि तव्हां कंहिंसां मोहबत कयो था त अफ़ज़ल औला इहो आहे तव्हां कहिड़े बि तरीक़े सां उनजे माउ पीउ खे राज़ी कयो ऐं निकाह जो पैगाम मोकिलियो। अफ़ज़ल औला इहो आहे। हाणे हिकिड़ो मसलन, हाणे नियाणी खे अगरि को माज़ अल्लाह को इहो कमु करे, ग़लति कमु करे, उन खां हथ कढे त हाणे न औरत घर जी थी न उन जी थी, त औरत जी ज़िंदगी छा गुज़रंदो, औरत जी ज़िंदगी छा थींदी? अगरि केरु हक़ निकाह में औरत कंहिंखे ॾिए थो पंहिंजो पीउ, अगरि उहो ख़्यालु नथो रखे या मार कुट करे थो त उनजो पीउ कोर्ट में बि उन औरत जे पंहिंजी नियाणी जे केस जे लाइ वञे थो त मुंहिंजी नियाणी ॾुखी आहे, मुंहिंजी नियाणी सां ज़ुल्म थो थिए। अगरि औरत अहिड़ो क़दम खणंदी त छा माउ पीउ वञी उनजे लाइ कोर्ट में विढ़ंदा या उनखे कुझु कंदा? उहे त चवंदा त असांजे लाइ मरी वई।
पर उहा मोहबत जेकी आहे माउ पीउ जे दिलि में ख़तमु थी थी वञे। ख़ुदा रा महिरबानी करे अहिड़ा क़दम न खणो जंहिंजे करे तव्हांजे माउ पीउ जी दिलि आज़ारी थिए। ऐं ॿी ॻाल्हि त तव्हां सभिनि दोस्तनि खे इहो ई ॿुधाईंदासीं जेको त सिंध में पुराणो हिकिड़ो रवाजु आहे इनखे बि ख़तमु कयो वञे। त असां वटि अक्सर करे ईअं थींदो आहे केरु बि कीअं न्याय ॾींदो आहे पोइ चवंदा असां ठाप था रखूं मथां। भाई ठाप छा आहे जेका अञा ॼाई ई कान्हे का जीअं अञा दुनिया ई कोन थी आहे छोकिरी बि तव्हां वटि वेठी आहे उन जे मथां त ठाप रखे था छॾियो। त उहा जॾहिं पैदा थींदी आहे त पोइ हुनखे चवंदा मां हाणे ॻाल्हि ॿुध 3 लख 5 लख ॾींदो ठीकु आहे असां इहा छोकिरी फलाणे खे था ॾियूं। यार इहो ठाप सिस्टम बि ख़तमु कयो केर बि ठाप न रखे। ऐं निंढ पिण में मंगणा बि न कयो इहे बि माना ग़लति फ़ैसिला आहिनि। निंढ पिण में तव्हां होॾो ॼमे थो अबा हे त मुंहिंजे बिले थी वई हे मुंहिंजे छोकिरे बिले थी अबा ख़बर आहे तुंहिंजो छोकिरो कहिड़े नमूने थींदो कहिड़े क़िस्म जो थींदो अबा छोकिरी कहिड़े क़िस्म जी थींदी कीअं थींदी उते उते मंगणा करे था छॾनि पोइ वॾा था थियनि या त छोकिरे में ख़राबी आहे या छोकिरी में ख़राबी आहे पोइ इहा जोड़ी बि नथी हले इन बि मसाला पैदा थी था वञनि। तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी इनशा ताला तव्हांजो वीडियो पसंदि ईंदो ऐं हिन ॻाल्हि में थोरो गौर बि कजो जेके असां ॻाल्हियूं कयूं अगरि तव्हांजी दिलि आज़ारी थी आहे त उन जे लाइ असां माज़रत था घुरूं। अस्सलाम वालेकुम।